सिंध समेत सॼे मुल्क में 77 हो आज़ादी जो ॾिहाड़ो क़ौमी जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। जश्न आज़ादी जे मौक़े ते वफ़ाक़ी गादी वारे शहर इस्लामाबाद में 31 ऐं सूबाई राजधानियुनि में एकी तोपुनि जी सलामी सां ॾींहं जी शुरूआत थी आहे। मस्जिदुनि में वतन जी सलामती ऐं ख़ुशहाली लाइ ख़ासि दुआ घुरियूं वयूं। कराची में मज़ार क़ायद ते गार्ड जी तब्दीली वारी तक़रीब पाकिस्तान नेवल अकेडमी जे कैडट्स एज़ाज़ी गार्ड जा फ़र्ज़ संभाले वरिता। परेड कमांडर जा फ़र्ज़ लेफ्टिनेंट कमांडर अहमद हसन अंजाम ॾिना। कमांडेंट पाकिस्तान नेवल अकेडमी कमोडोर मोहम्मद ख़ालिद तक़रीब जो ख़ासि मेहमान हो। सदर आसिफ अली ज़रदारी 104 पाकिस्तानी ने परॾेहनि खे लाॻापियल शोबनि में बहितरीन कारकर्दगी ते क़ौमी एज़ाज़नि सां नवाज़ण जो ऐलान करे छॾियो। एवॉर्ड 23 मार्च 2025 ते योम पाकिस्तान जे मौक़े ते ॾिना वेंदा। अॻूणे सदर ऐं वज़ीर आज़म शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो लाइ संदसि अवामी ख़िदमतुनि जे एतराफ़ में निशाने पाकिस्तान सां नवाज़ण जी मंज़ूरी। सदर तरफ़ां पेरिस ओलंपिक्स 2024 में गोल्ड मेडल खटींदड़ ऐं ओलंपिक रिकॉर्ड तोड़ींदड़ अरशद नदीम लाइ हिलाल इम्तियाज़ एवॉर्ड जो ऐलान। मैं आपको ये आज बताना चाहता हूँ कि पूरी हुकूमत पाकिस्तान इसके ऊपर पूरी तरह यकसुई के साथ दिन रात काम कर रही है और इंशाअल्लाह अगले चंद दिनों में आपको बिजली जे बिलनि में घटिताई बाबति अवाम खे जल्द ख़ुशख़बरी ॾींदसि। बिजली जे बिलनि में घटिताई सां मुल्की मईशियत तरक़ी नथी करे सघे। पाकिस्तान जी मुआशी तरक़ी लाइ हर शहरी खे किरदारु अदा करणो पवंदो। रत जी आख़िरी फुड़े ताईं महांगाई ऐं बिजली जे बिलनि में घटिताई लाइ कोशिश कंदुसि। कुझु ॾींहंनि में 5 साला मुआशी प्रोग्राम पेश कंदुसि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो इस्लामाबाद में जश्न आज़ादी जी ख़ुसूसी तक़रीब खे ख़िताब। संदसि चवण आहे त क़ौमी तहरीक पाकिस्तान जी गुमनाम हीरोज़ जी क़ुर्बानियुनि खे भेटा पेश करे थी। वालारल कश्मीर ऐं फ़लस्तीन जे भाइरनि ऐं भेनरुनि खे यादि करियूं था। पाकिस्तान वालारल कश्मीर जी अवाम जी आख़िरी इख़लाक़ी सियासी ऐं सिफ़ारती हिमायत जारी रखंदो।